कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। क्या मजो ॾियारो थींदो छा गुनाहगार चवंदा रब्बना गलबत अलैना शिकवतुना व कुन्ना कौमन ज़ालिमीन। ए अल्लाह असांखे हाणे पोइते मोटाए असां ॾाढो गफ़लत में गुज़रान कयोसीं पंहिंजे मथां ज़ुल्म करे आयासीं। अल्लाह चवंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अबा मुल्क कंहिंजो आहे ॾाढियां चओ मुल्क कंहिंजो आहे निज़ाम कंहिंजो हुजणु घुरिजे। अखियूं मां ॾिनियूं मांस रब फरमाए थो नबी साईं खां हिकिड़े सहाबीअ सुवाल कयो या रसूल अल्लाह सब चो सल्लल्लाहु अबा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं मोमिन मुसलमान कलमे वारो बि जहन्नम में वेंदो पाण फरमायो हाउ वेंदो। आई ॻाल्हि सम्झ में जहन्नम में ऊंधो सुतो पियो हूंदो जिब्राइल अल्लाह जे अर्श जे हेठां जी सजदो कंदो। अल्लाह फरमाइंदो इरफा रासक या जिब्राइल सलतो ता ओ जिब्राइल दे हवालो छाजे लाइ कंदो हेठ कयो थी सजदो कयो थी जेका ॻाल्हि कंदे तुंहिंजी मञींदासीं। आ जिब्राइल चवंदो या अल्लाह ओ रब करीम तुंहिंजो हिकिड़ो बानो आन जन्नम में ऊंधो सुतो पियो आहे। अल्लाह सॾे थो पियो युनादी या हन्नान या मन्नान। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह फरमाइंदो ओ जिब्राइल या अल्लाह जहन्नम जे दारोगे मालिक के चओ त इने के खणी अचे। जहन्नम जे दारोगे मालिक के जिब्राइल ॿुधाईंदो जहन्नम जो दारोगो मालिक माण्हुनि खे ईअं सुञाणींदो आहे ज़ातियूं बि पाड़ा बि नाला बि किथों जाओ केरो। मुंहिंजे नबीअ फरमायो ईअं अम्मा पंहिंजे बचे खे न ॼाणींदी आहे जीअं जहन्नम जो दारोगो मालिक ॼाणींदो आहे। सभिनि जे ज़ातनि जा पता अथसि जगहनि जा पता अथसि। गोले गोले मोटींदो जिब्राइल चंदुस खणी आए चे तो सही ला आरिफुर रिजाल मिनल हदीद। जन्म हिकिड़ो साफ़ खयो आहे हिकिड़ो उथल गादी आहे न तो माण्हुनि जो पतो पए न पत्थरनि जो न जिन्ननि जो साईं न लोह जी ख़बर थी पए। अल्लाह ॾे जिब्राइल ईंदो या अल्लाह हुनजी त ख़बर ई न थी पए। रब फरमाईंदो मां पतो ॿुधायां थो वठी अचीस वठी ईंदा जिब्राइल जा अल्लाह अकबर हुनखे पतो ॿुधाईंदो। जहन्नम जो दारोगो मालिक जॾहिं जहन्नम में वेंदो ॾिसंदो तई पंहिंजे वारनि में न जा पेर बधा पिया हूंदा मथां माखीअ जा मखा जीअं मखे जे छत ते हूंदा आहिनि मशाद जी छत ते हूंदा आहिनि ईअं जीत जरासीम हा विछूं नांग बलाऊं मथां हूंदसि। जहन्नम जे किलनि में ॿधो पियो हूंदो हिकिड़ी सट ॾींदुसि त जीत भॼी वेंदा ॿी सट ॾींदुसि जहन्नम जूं ज़ंजीरूं खुली वेंदियूं टी सट ॾींदुसि त वार खुली वेंदसि। अल्लाह जे अॻियां पेश कयो वेंदुसि। अल्लाह तो जे क़ुरान में मां क़दरुल्लाह हक़ क़दरी इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़। अल्लाह फरमाए तो मुशरिक मुझो कदर न कयो। अखियूं मां ॾिनियूं मांस ज़ुबान मां ॾिनी मांस नक मां ॾिनो मांस चप मां ॾिना मांस। मां अक्सर वाइज़न में चवंदो आहियां असां खां केरु पुछे दुकान घणा थी चवंदासीं 15 या 20। अब तवज्जो आहे
केरो सांगा पुछा करे त जमीन घणी थी 15 या 20 एकड़, पुट घणा थी 4 या 5, भाईरा घणा हो 6 या 7। वो मानू सवाल करे त पीर घणा थी, डंडे में दुजने गारियूं दोनी चरिया इते गैरत कीअं थी अचई समूरा चो अबो बि हिक्का त रब बि हिक्का। ॾाढियां था चओ सुभान अल्लाह। अबो भी हिकु त रब भी, अबा चो रब भी वॾी गैरत जो मालिक अल्लाह। मुझे साईं फरमायो त मां मुहम्मद तां सभिनी खां वॾो गैरती आहियां।